नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे इस्लामाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जे सुर्द समाअ बाबति ख़ासि सलाहकार फिरदौस आशिक़ ऐवान चयो आहे त रियासत खे हक़ आहे त हू डंडो खणी आवाम जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ करे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे फिरदौस आशिक़ ऐवान चयो त एहतिजाज सियासी पार्टियुनि जो आइनी ऐं क़ानूनी हक़ आहे, पर 27 अक्टूबर कश्मीर सां यकजहती जो ॾींहुं आहे। मौलाना फज़लुर रहमान पारां हुकूमत खे घर मोकिलण बाबति बयान ते रद्द अमल ॾींदे फिरदौस आशिक़ ऐवान चयो त मौलाना ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि खे हुकूमत खे घर मोकिलण जा ख़्वाब पूरा न थी सघंदा आहिनि। चयो त सियासी तकरार जो हल बि सियासी ई हूंदो आहे, जॾहिं त एहतिजाज बाबति अदालत पारां बहाल इंतिज़ामिया जे कोर्ट में विझी छॾियो आहे। फिरदौस आशिक़ ऐवान चयो त रियासत खे हक़ हासिल आहे त हू डंडो खणी ऐं आवाम जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ करे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।